मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हामला औरत जे रोज़े रखण जो हुकुम छा आहे? छा उहा रोज़ा रखे या उनजो फिदियो ॾिए? अच्छा, जेकॾहिं कंहिं बि औरत खे पेट आहे, हमल वारी आहे ऐं रमज़ान जो महीनो अची वियो त रोज़ा जेको आहे रखे। अगरि जेकॾहिं रोज़नि रखण में हिन जे ॿार खे नुक़सानु थो पहुचे, जेको हिन जे पेट में ॿार उनखे नुक़सानु जेको आहे पहुचे थो, ऐं डॉक्टर बि हिनखे इहो ई मशवरो ॾियनि था त रोज़ा रखंदीअ। बहितरीनु डॉक्टर जेके मुस्लमान हुजनि या डॉक्टरणी जेके मुस्लमान हुजनि, उहे हिनखे इहो मशवरो ॾियनि त जेकॾहिं रोज़ा तव्हां रखंदो तव्हांजो ॿारु जेको आहे ज़ाया थियण जो अंदेशो आहे, त उन सूरत में हामला औरत रमज़ान जे महीने जे अंदरि रोज़नि खे फ़िलहालु जेको आहे छॾे ॾींदी। इहा रोज़ा बाद में क़ज़ा कंदी, छाजे करे त इंसान जी ज़िंदगी जेको आहे ज़्यादा वैल्यू रखे थी ऐं अहिड़ी तरह ॿार जी ज़िंदगी ज़्यादा वैल्यू रखे थी। ऐं शरीयत इन जे बारे में नरम मामिलो कयो आहे त का बि औरत पेट वारी आहे, का बि औरत हामला आहे, त उन जे हमल जे दौरान जेकॾहिं रमज़ान अची वियो त रोज़ा पहिरियों त रखे। छाजे करे त इहो मसइलो कंहिं कंहिं औरतुनि सां थींदो आहे। कमज़ोरी सबबु जेकॾहिं ॿार खे नुक़सानु पहुचे थो त उहा रोज़ा छॾे सघे थी। बाक़ी औरत सेहतमंद आहे, कंहिं क़िस्म जो कोई उनखे टेंशन जेको आहे नथो पहुचे ऐं उहा चए थी त मां रोज़ा मुकमल रखंदमि ऐं मूंखे कंहिं क़िस्म जो कोई जेको आहे नुक़सानु न पहुचंदो, न मूंखे पहुचंदो न ॿार खे पहुचंदो, त उहा कंप्लीट जेको आहे रोज़ा रखंदी। रोज़ा कंहिं बि क़िस्म में उहा रोज़ा छॾण जी कोशिशि न कंदी। जेकी औरत ज़्यादा सेहतमंद आहे ऐं पाण ते एतमाद हुजेसि, पंहिंजे हमल ते एतमाद हुजेसि, त उन सूरत में उहा औरत रोज़ा रखंदी ईंदी।